अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। मीर पंहिंजी भेण खे राति जो घर वठी वेंदो ऐं मीर पंहिंजी भेण खे घर छॾे ईंदो ऐं रस नवाब ख़ान लाला ॾे वेंदो उन सां ठाह करण जो ऐं उन सां ठाह करे छॾींदो ऐं पोइ उन जे तरफ़ दोस्ती जो हथ वधाईंदो ऐं हाशू मीर जी सोच ते दिमाग़ ॾिनो आहे ऐं हाशू हाणे रस नवाब ख़ान खां कुझु ॾींहंनि में परे थी वेंदो ऐं रस नवाब ख़ान पोइ हाशू खे मुठ में क़ाबू करे हाशू खे क़ाबू करे छॾींदो मुठ में। ऐं रस नवाब ख़ान हिकु अहिड़ो कमीनो आहे जेको हाशू खे क़ाबू करे छॾींदो ऐं रस नवाब ख़ान इहो ई चाहींदो त मां हाणे भावल ख़ान खे मारे छॾियां ऐं भावल ख़ान इहो ई सोचींदो त मां रस नवाब ख़ान सां ठाह कयां या न ऐं उन सां ठाह कयुमि त पोइ उन खे मारण में देरि कोन थींदो। उन करे वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।